अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया ग़ज़ाला आबड़ो सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान जी हुकूमत ते तनक़ीद। इमरान ख़ान जो चवणु आहे त असां मथां मढ़ियल इम्पोर्टेड हुकूमत मुल्क खे तबाही ॾांहुं वठी वञी रही आहे। असां कंहिंजी ग़ुलामी कॾहिं क़बूल न कंदासीं। सॼे मुल्क मां आवाज़ अची रहियो आहे त इम्पोर्टेड हुकूमत नामंज़ूर। अमरीका, इसराइल ऐं भारत गॾिजी असांजी हुकूमत ख़िलाफ़ साज़िश कई। पीटीआई जी लॉन्ग मार्च दौरान पुलिस तरफ़ां वकीलनि ते तशद्दुद वारे केस में लाहौर जी अदालत वज़ीर आज़म शहबाज शरीफ, पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज ऐं वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई जो हुकुम जारी करे छॾियो। लाॻापियल SHO ऐं दरख़्वास्त गुज़ार जो बयान रिकॉर्ड करण जी बि हिदायत। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त पुलिस रिपोर्ट मुताबिक़ वाक़ियो लाॻापियल थाणे जी हदुनि में नाहे थियो। रिकॉर्ड मुताबिक़ वाक़ियो थाणे भाटीगेट जी हदुनि में थियो आहे। तंहिं करे दरख़्वास्त गुज़ार SP सिविल लाइन जे आॾो पेश थी सेक्शन 154 तहत बयान रिकॉर्ड कराए। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां बिजली जी बदतरीन लोड शेडिंग ते सख़्त कावड़ जो इज़हार। वज़ीर आज़म वज़ीरनि ऐं ऑफिसरनि ते कड़की पियो। वज़ाहतूं रद्द। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त कुझु बि करियो पर 24 कलाकनि मां 2 कलाकनि खां वधीक लोड शेडिंग बर्दाश्त न कई वेंदी। अवाम तकलीफ़ में हुजे उन ते का बि सौदेबाज़ी बर्दाश्त न कई वेंदी। अवाम खे तकलीफ़ुनि मां कढो, का बि वज़ाहत क़बूल न कबी। FIA वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज जी गिरफ़्तारी घुरी वरिती। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग रेफरेंसिस जी ॿुधणी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज लाहौर जे स्पेशल सेंट्रल कोर्ट में पेश। FIA वज़ीर आज़म ऐं पंजाब जे वॾे वज़ीर ख़िलाफ़ ज़मीनी चालान जमा कराए छॾियो। ॿुधणी दौरान अदालत ॿाहिरां सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह थरकोल ब्लॉक 1 मां बिजली पैदावार लाइ नबीसर खां पाणीअ पहुचाइण वारी स्कीम जी पीड़ जो पथर रखी छॾियो। वॾे वज़ीर जो चवणु आहे त थरकोल ब्लॉक 1 मां कोयले ज़रिए 1650 मेगावाट बिजली पैदा थींदी। पाणीअ जे मनसूबे तहत फ्राश रेगुलेटर मां नबीसर ताईं 200 क्यूसेक गुंजाइश वारे केनाल तामीर थींदी। हिन वक़्तु सिंध में पाणी जो सख़्त बहिरान आहे। पाणी वारे मामले ते वज़ीर आज़म सां ॻाल्हायो वेंदो। सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी मिलणु घुरिजे। बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻवानी में PP अवाम खे मायूस न कंदी। कराची में जेल चौरंगी वटि 15 माड़ इमारत जे सुपर स्टोर खे लॻल बाहि ते 76 कलाकनि खां पोइ नेठि ज़ाब्तो आंदो वियो। कूलिंग जो अमल जारी। बाहि विसाइण लाइ फायर ब्रिगेड जूं 18 नेवी, KPT ऐं रेंजर्स जूं 2 फायर टेंडर्स ऐं 4 वाटर पंप्स कोशिशूं कयूं। रिपोर्ट्स मूजिबि पहिरीं मंज़िल ते रखियल सामान में लॻल बाहि विसाइण लाइ भित टोड़ी वई। बिल्डिंग इंतिज़ामिया जी दावा आहे त बाहि शॉर्ट सर्किट सबबु लॻी ऐं इमारत जे तहखाने में कुकिंग ऑयल ज़ख़ीरो करण सबबु वधीक पखिड़िजी। सीनियर फायर ऑफिसर मूजिबि सुपर स्टोर जो बेसमेंट ऐं ग्राउंड फ्लोर क्लियर आहे, जॾहिं त मेज़नाइन फ्लोर जे बाहि कंट्रोल में आहे। ऐं सकरन वेझो ॻोठ साबूराहू में बिजलीअ जे शॉर्ट सर्किट मां बाहि लॻी वई। 9 घर सड़ी विया। ॻोठाणा सिर बचाए घरनि खां निकिता। अल्ह तल्ह सड़ी रख थी वियो। मुतासिर बेयारो मददगार वेठल।